घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग सिंध जे करप्शन ऐं अवामी हक़नि जी लताड़ ख़िलाफ़ सिंध हुकूक मार्च जो शानदार आगाज़ कयो वियो। मार्च मज़ार क़ाइद खां रवानो थियो, जंहिंजी अॻुवाणी मरकज़ी सदर ख़ालिद मसूद सिंधु ऐं सिंध जे सदर फैसल नदीम कई। मार्च दौरान शिरकत कंदड़नि सिंध जे 19 ज़िलनि मां गुज़रंदा ऐं चोथे ॾींहुं सखर पहुचंदा। मार्च जे पहिरें ॾींहुं कराची, घारो, ठट्टो, सजावल, गोलारची ऐं बदीन में वॾनि जलसनि जो इनेकाद कयो वियो। मरकज़ी सदर ख़ालिद मसूद सिंधु चयो त 17 सालनि खां मुसलसल हुकूमत बावजूदि पीपुल्स पार्टी अवाम लाइ कुझु बि नाहे कयो। हुन चयो त सिंधु दरिया मां वधीक कैनाल कढी आबाद ज़मीनुनि खे बंजर न ॾिनो वेंदो। अवाम खे संदन हक़नि बाबति शऊर ॾियण लाइ निकिता आहियूं ऐं अवाम जे इताद खां पोइ कचनि ऐं पकनि ॾोहारियुनि खे असांजा हक़ गज़ब करण न ॾिना वेंदा। मरकज़ी मुस्लिम लीग जे अॻुवाण फैसल नदीम चयो त मरकज़ी मुस्लिम लीग सिंध जे अवाम खे गॾु करण लाइ निकिती आहे ऐं सिंध जे सभिनी ज़िलनि में करप्शन ऐं तबाहीअ जे दास्तान मौजूदु आहे। हुननि चयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सियासी रिश्वत आहे, जंहिं तहत ग़रीब औरतुनि खे चंद हज़ार रुपयनि लाइ ज़लील कयो थो वञे। कराचीअ जे सदर अहमद नदीम अवान चयो त सिंध जे हुक्मराननि जमात 17 सालनि खां हुकूमत करे रही आहे, पर अवाम खे हक़नि खां महरूम रखियो वियो आहे। अपोज़िशन पार्टियूं बि फ्रेंडली अपोज़िशन जो किरदारु अदा करे रहियूं आहिनि। हुन चयो त सिंध जे अवाम जा वोट चोरी कया वञनि था। असां अवाम खे संदन हक़नि बाबति शऊर ॾींदासीं। मरकज़ी अॻुवान शफ़ीकुर रहमान वड़ाए चयो त तालीमी इदारनि में हज़ारे घोस्ट मुलाज़िम भर्ती कया विया आहिनि। हुकूमत में अचण खां पोइ हुक्मराननि अवाम लाइ कुझु बि नाहे कयो। हुन वधीक चयो त सिंध जे अवाम खे पंहिंजा हक़ खसींदे मिली सघनि था ऐं मार्च दौरान शाहरा, फैसल ऐं मलीर, क़ाइदाबाद, शाह लतीफ़ टाउन ऐं गुलशन ऐं हदीद में शिरकत कंदनि जो शानदार इस्तक़बाल कयो। मार्च जे अॻुवाणनि में जनरल सेक्रेटरी अकरम आदिल, नायब सदर इंजीनियर नोमान अली, शहबाज अब्दुल जब्बार, महदी इसाक, मुदस्सिर इक़बाल, एडवोकेट फैसल अली बलोच ऐं सजाद हुसैन अवान शामिल